ता छोकरा वेहो ना, ॾियारी जो सीजन बोले, जल्दी जल्दी सामान सेट करो और कुछ पसंद हो तो जरूर आइए। बिल्कुल। अच्छा दादी छा ॾेखारां मैं, लेडीज सूट? ना बेटा मूंखे पंहिंजे पोटे पोटे लाइ ड्रेस खपे। दादी ॿारनि जो कलेक्शन अंदर आहे, अचो ॾेखारांव थो। दादी तव्हां शायदि ॿुधियो कान, ॿारनि जो कलेक्शन अंदर अथव, अचो ॾेखारांव। मां ई तो तव्हांखे ॾेखारां, अचो ॾिसो मासी, अहिड़ी ड्रेस तव्हांखे ॾेखारां कीअं हलंदियूं। मासी तव्हांजो ध्यानु किथे आहे? तव्हां ड्रेसूं ॾिसंदा हो कान त पसंदि कीअं कंदा हो? बेटा हिकिड़ी ॻाल्हि पुछां? हा पुछो न। तव्हां सिंधी आहियो? अरे मासी तव्हां खां एतिरी देरि खां त मां सिंधी में पियो ॻाल्हायां ऐं तव्हां चयो त मां सिंधी आहियां, कहिड़ी ॻाल्हि पिया करो? बेटा ॿी ड्रेस ॾे, कल्ह आई वन। ॾिसो हिकु ॿियो पैटर्न थो ॾेखारां, हीउ कल्ह ई आया अथव, हीउ तव्हांखे पसंदि अची वेंदव। बेटा तव्हां सच में सिंधी आहियो? तव्हांखे हीउ छो थो लॻे मां सिंधी कान आहियां? मां फ़ख़्र सां थो चवां मां सिंधी आहियां। असांजा वॾड़ा विरहाङे जे समय मां सखर मां लॾे आया हुआ हिते, अॼु मालिक जी मौज आहे। बेटा मूंखे नथो लॻे तव्हां सिंधी आहियो। मूंखे त लॻे थो तव्हांखे कपिड़ा वठिणा ई कान्हनि, तव्हां मज़ाक पिया करो। हिकु तरफ़ ॾियारी जो सीजन बोले, तव्हां हितां किथां अची विया आहियो? वञो तव्हां। हूअं दादी हिकु ॻाल्हि पुछां तव्हां खां, तव्हांखे कीअं थो लॻे मां सिंधी न आहियां? बेटा अगरि तव्हां सच में सिंधी हुजो त तव्हांजी दुकान ते भॻवान झूलेलाल जी तस्वीर या मूर्ति ज़रूरु हुजेव। जंहिंजी दुकान ते भॻवान झूलेलाल जी तस्वीर न हूंदी त उहो सिंधी कीअं हूंदो? बेटा सिंधियुनि जी हिकु ज़ुबान ते करोड़नि जा वापार थींदा आहिनि ऐं भॻवान झूलेलाल त असांजे वॾड़नि जे अस्तित्व खे बचायो हो। त असांजे वॾड़नि भॻवान झूलेलाल खे न विसारण जी ज़ुबान ॾिनी हुई ऐं पाण वॾड़नि जी ज़ुबान खे विसारूं पिया त पाण सिंधी किथां थियासीं? दादी तव्हां सही था चयो, मूंखां ॾाढी वॾी ग़लती थी वई आहे। पहिरीं त भॻवान श्री झूलेलाल असांजे घर में मूर्ति रूप में हुआ, हुनखां पोइ तस्वीर रूप में हुआ, हुनखां पोइ कैलेंडर में हुआ, हाणे त उहो बि न आहे। चवंदा आहिनि न विनाश काले विपरीत बुद्धि। बेटा भुल अहिड़ी न हुजे जो असांजे विनाश जो कारण ठही वञे। अॼु मां पंहिंजी दुकान ते सम्मान सां भॻवान झूलेलाल खे वठी ईंदुसि ऐं सचो सिंधी सजाईंदुसि।